असां हिते मौजूदु आहियूं मेड़ जी नवाब मैसर कॉलोनी में। ही ए सेक्शन पुलिस जी हद में आहे। ही औरतूं आहिनि, क़ुर पाक खणी हिन पुलिस जे ख़िलाफ़ु एहतजाज कयो आहे। ही कलसूम कमांगर आहे जेका हाजी दीदार कमांगर जी ज़ाल आहे ऐं हिन जो चवणु आहे त जतुनि सां मसइलो आहे, असांजो तकरार आहे। उन तां जेको केस उन ते दाख़िल आहे मुंहिंजे मुड़ुस ते, उहो बि पुलिस कस्टडी में आहे, मगर पोइ बि पुलिस असां औरतुनि ते सिर्फ़ु जेके असां औरतूं घर में आहियूं चादर चौधरी वारी जो तक़दुस पाएमाल कंदे पुलिस भञा कई आहे, असांजे घर ते हलां कई आहे ऐं वधीक ई क़ुर पाक खणी पाण ॿुधाइनि थियूं त अमा छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे? जतों जहिड़ो मसइलो आहे इन रमज़ान महीने में, है न, उन खां बाद असांखे त पुलिस खणी वई। असां ओॾे आयासीं, मुंहिंजे मुड़ुस हथु ॾिनो आहे। 3 महीनो असांखे कोर्ट जो लेटर मिलियो आहे। असां उन लेटर ते आया आहियूं, उहो लेटर पियो आहे, उहो उन्हनि खे जीअं उन्हनि फाड़ियो आहे त वरी हिन महिल मां ॿियो पंहिंजी कापी कराए रखियूं, उहे असां घुरायूं आहिनि। उन लेटर जे बावजूद बि असांखे ॿाहिरि खां वठी छिके परते ढूहे। कहिड़ी पुलिस आई? कहिड़ी पुलिस आई? मेहर जी पुलिस ही, ए सेक्शन पुलिस। नारे जो चए पोइ असां तव्हांजो मुड़ुसु जंहिं केस में आहे उहो कस्टडी में आहे, पुलिस कस्टडी में आहे, पोइ बि तव्हांजे घर में सिर्फ़ु तव्हां औरतूं आहियो, पोइ बि पुलिस का कई आहे ऐं रेड कयो आहे, हमिलो कयो आहे, भञ ड्राह कई आहे। कहिड़ी बि शइ मिसाल असांजे रखे जेके खानगी ड्रेसनि में आहे, के निकाबनि में हा, 2 ॼणा मां सुञाता, हिकिड़ा फ़हीम ऐं नईम हा, ॿिया मूं न सुञाता। फ़हीम जेतोई हेॾां बीठो, नईम ऐं इहो कयूं उहे हेॾे बीठा। यार मोहम्मद जेतोई बार बार दर ते अचे, भाइटियुनि खे वठी, मां त उन्हनि खे नथी सुञाणा। माण्हू चवनि भाइटिया अथनि, मां चयो असांखे 3 महीनो असां वेठा आहियूं पंहिंजे घर में। असांखे लेटरनि कोर्ट जा, मां बीमार, मां एड्स जी, साई जी, मां TB जी, मां मरीज़ आहियां, मूंखे डाओ जा, लाड़काणे जा, आलम इब्राहिम जा सभु कोरस आहिनि मुंहिंजे वटि मौजूदु, कागज़ आहिनि। मुंहिंजी मदद कई वञे। तव्हां अपील कहिड़ी था कयो कोर्ट खां, पुलिस खां? उन्हनि खां अपील था कयो असांजी मदद कयो। लियाकत साहब, राशिद डॉक्टर साहब, सदा चांडियो, फयाज़ भुट्टो, बिलावल ज़रदारी, IG सिंध, जेके वज़ीर आला आहिनि, वज़ीर आज़म जेके बि आहिनि, असांजी मदद कई वञे। जेतोई ॿियनि सां फ़ैसिलो कयो आहे, पंजाबी दुनिया असां सां मन टेम ते मंझंदि जो राति जो धमकियूं ॾियण, असांजे घरनि में काहे पई आहे। पुलिस ज़रो मुंहिंजी तोड़ फोड़ करे मुंहिंजो सामान जेको ड्राहे ड्रूहे मुंहिंजी वई आहे। जेको बचो आहे ॿियो त सॼो खणी विया जतोई। मुंहिंजी जो ॾाजो, मुंहिंजी नुंहुनि जो ॾाजो, गिरेजनि जा सामान असांजा अॻ में खणी मिली जुली। वरी हिन महिल आया आहिनि सॼो, वरी जेॾी महिल विया आहिनि वापसी में बि मुंहिंजी बैटरी पखड़ो सोलर खणी निकिता हलिया। अमा तव्हांजो जेको मसइलो आहे जेको जतोइन सां, त जतोइन ॿियनि धुरियुनि सां बि फ़ैसिलो करे छॾियो आहे, सिर्फ़ु हाणे कमांगरनि सां फ़ैसिलो रहियल आहे। तव्हां फ़ैसिलो करणु चाहियो था? असांजी मदद कनि, असांजो मसइलो हल कर। नाज़रीन, असां हिते मौजूदु हुआसीं नवाब मैसर कॉलोनी में मेड़ में, ऐं हिन औरतुनि कलसूम कमांगर जेका हाजी दीदार कमांगर जी ज़ाल आहे, जेको पुलिस कस्टडी में अवल ई आहे ऐं हिन जे घर में सिर्फ़ु औरतूं आहिनि। ऐं हिन जो चवणु आहे शाम 6:30 बजे पुलिस हिन जे घर ते रेड कयो आहे, सिविल माण्हू सां गॾु, ऐं भञ ड्राह कई आहे, तोड़ फोड़ कई आहे। ऐं हिन औरत जो चवणु आहे कलसूम कमांगर जो त आउं एड्स जी मरीज़ आहियां, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी मरीज़ आहियां ऐं ख़ौफ़ हिरास खां आउं बेहोश बि थी वियसि। हिननि जो चवणु आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। ही नाहक जेका कार्रवाई पुलिस कई आहे, जॾहिं असांजे घर में मर्द जेको हिकिड़ो हुयो उन ते केस हुयो, उहो अंदरि बि आहे, मगर पोइ बि असां औरतूं आहियूं सिर्फ़ु, पोइ बि पुलिस असां ते रेड थी करे, कार थी करे, सिविल माण्हू सां गॾु उन्हनि SSP DIG कोर्टुनि खां अपील कई आहे। उनखां अलावा हितां जे माण्हुनि खे बि अपील कई आहे, जॾहिं जतो हिन ॿियनि सां बि फ़ैसिला कया आहिनि त असां कमांगर धुरियुनि सां बि फ़ैसिलो कयो वञे। ही मेराण प्रेस क्लब जी टीम हिते नवाब मैसर कॉलोनी में मौजूदु हुई ऐं लाइव कवरेज तव्हांजे अॻियां रखियासीं। असांजी मदद कई वञे। मदद कनि।